माई टीवी नेटवर्क खां ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा ख़ैरपुर टंडो मस्ती खां। ख़ैरपुर टंडो मस्ती दरगाह कट कपाल भरसां मुबैना ज़हर ॾेई क़त्ल कयल ॻोठ मिठल उजण वासी डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजण जे वारसनि पारां क़त्ल केस दाख़िल न थियण ऐं जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी करे IG सिंध पुलिस खां नोटिस ऐं क़त्ल केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन इक़बाल इमदाद मोहम्मद सिद्दीक़ गुलाम शबीर रोशन उजण ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त बाअसर जवाबदार 2 साल अॻु असांजे नौजवान डॉक्टर मोहम्मद नवाज़ उजण खे दरगाह कट कपाल थी वञी ज़हर ॾेई क़त्ल कयो हो, जंहिंजो हिन वक़्त ताईं केस नथो कयो वञे। जवाबदार बाअसर आहिनि। पुलिस संदन सरपरस्ती करे रही आहे। मुसलसल दाह ऐं एहतिजाजनि बावजूद इंसाफ़ नथो मिले। वेतर जवाबदार मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध ऐं SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी नौजवान जे कातिलनि खे गिरफ़्तार करे नौजवान जे कातिलनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कई वञे।